सॼे मुल्क जियां हैदराबाद में भी करबला जे शहीदन जी याद में 9 मुहर्रम उल हराम ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ज़ुल्जना, ताज़ियन, अलम पाक, सेजन, झूलन ऐं दुलदुलनि जा सवे मातमी पिण बरामद कया विया, जेके पंहिंजी मंज़िल ते पुॼाणीअ ते पहुता। जुलूसनि जी सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। वधीक तफ़सील ॾिसूं था शबीर अबड़ो जी हिन रिपोर्ट में। सॼे मुल्क जियां हैदराबाद में भी करबला जे शहीदन जी याद में अॼु 9 मुहर्रम हराम ते हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ज़ुल्जना, ताज़ियन, अलम पाक, सेजन, झूलन ऐं दुलदुलनि जा सवे मातमी पिण बरामद थिया आहिनि। अलहदाद चंद्र ॻोठ मां इमाम अली शाह जो पिण इक़बाल हुसैन कुरैशीअ जे ज़ेर एहतिताम थियो आहे। लजपत रोड तां इमाम अली शाह जो पिण सैयद असद अली शाह शेराज़ी जे ज़ेर एहतिताम बरामद थियो आहे। अहिड़ी तरह जमाल शाह जे पिण तां सेज कमर अली शेख जे ज़ेर एहतिताम बरामद थी आहे। टंडो वली मोहम्मद मां दुलदुल पोढ़ो शीदी जे ज़ेर एहतिताम बरामद थी आहे। साॻी तरह इमाम बारगाह जागीर अली अकबर अलैहिस्सलाम टंडो गफूर शाह जहानिया कासमाबाद मां ताबूत वारो पिण सैयद खादिम हुसैन शाह जहानिया जे ज़ेर एहतिताम बरामद थियो आहे। गॾोगॾु सैयदनि जो पिण बरकत अली शाह जे ज़ेर एहतिताम थियो आहे। साॻी तरह सैयद वली मोहम्मद शाह अल मारूफ गुलज़ार अली शाह जो पिण ऐं झूलो सैयद इबरार अली शाह जे मातहत निकिता आहिनि। अज़ा खाना ज़ैनबिया बल्दिया कॉलोनी मां सेज फ़कीर कादिर बख्श जे ज़ेर एहतिताम बरामद थी आहे, जेका उते ई नहर थी आहे। ऐं टंडो मीर नूर मोहम्मद लतीफ़ाबाद नंबर 4 जे समूरनि पिणनि तां सेजूं पिण बरामद थियूं आहिनि, जेके आचार पालारी जे पिण ते अची नहर थियूं आहिनि। ॻाल्हि कई वञे सिक्योरिटी जी त पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम तमामु सख़्त कया विया आहिनि। शहर में दाख़िली तोड़े ख़ारिजी रस्तनि ते कंडेदार तारूं लॻायूं वयूं आहिनि ऐं सख़्त चेकिंग कई पई वञे। गॾोगॾु शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते CCTV कैमरानि जी मदद सां मातमी जलूसनि जी निगरानी कई पई वञे ऐं जलूसनि जी गुज़रगाहनि ते पुलिस जा जवान मुक़रर कया विया आहिनि। ॿिए पासे चौकनि ऐं चौराहनि ते सबिलनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि। गॾोगॾु नंगर ऐं न्याज़ जो भी सिलसिलो जारी आहे। कैमरामैन मोहसिन अबड़ो सां गॾु शबीर अबड़ो, धरती TV न्यूज़, हैदराबाद।